अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां आओ हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं नई दिल्ली खां, जिथे नओं देरो जे सहाफ़ीअ खे ख़बरूं हलाइण ते फेसबुक जे कूड़ी आईडीअ तां धमकियूं। सहाफ़ीअ जो एहतजाजी नओं देरो प्रेस क्लब जे 7 तरफ़ां मुज़म्मत नोटिस जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मुताबिक़ नओं देरो प्रेस क्लब जे सहाफ़ी मुलाज़िम हुसैन कलंदरी तरफ़ां अताई डॉक्टर ख़िलाफ़ वेब चैनल ते ख़बरूं हलाइण तां सोशल मीडिया ते कूड़ी आईडीअ तां नामालूम माण्हुनि तरफ़ां मोतमार धमकियूं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां सहाफ़ी मुलाज़िमिन हुसैन कलंदरी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो आहे त मां पंहिंजे वेब चैनल ते हक़सत न्यूज़ वारियूं ख़बरूं हलायूं आहिनि, जंहिं करे सोशल मीडिया ते कूड़ी आईडीअ तां नामालूम माण्हुनि मूंखे मोतमार धमकियूं ऐं गंदी ज़बान इस्तेमालु कई आहे, जेकी मूं वटि सबूत बि मौजूदु आहिनि। अहिड़ी शिकायत मां नओं देरो थाणे ते खणी वियुसि, जिते मूंखे चयो वियो त तव्हां वारो मसइलो साबिर क्राइम वारी ज़िमेरे में अचे थो। तव्हां सखर साबिर क्राइम ऑफिस वञी शिकायत कयो। मां सखर ऑफिस पे वेंदसि, मूंसां इंसाफ़ कयो वञे। हुन सहाफ़ी मुलाज़िम हुसैन सुमरो खे धमकियुनि ॾियण ते नओं देरो प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि रियाज़ कंगो, हुसैन आबिद भुट्टो, शाद महमूद भुट्टो, शेर दिल मीराणी, इरफान भुट्टो ऐं फरमान भुट्टो, गुलाम अब्बास शेख, माशूक कटियो, बाबू बलोच, सैयद ज़हीर अब्बास बुखारी तरफ़ां मुज़म्मत कई वई आहे। इंतज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त सहाफ़ीअ सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट कयो रहियो आहे सैयद ज़हीर अब्बास बुखारी, हक़सत न्यूज़, नओं देरो।